जय सच्चिदानंद आयो लाल सभई झूलेलाल। हेलो दोस्तों, मां सुनीता कोतवानी ऐं स्वागत आहे तव्हां सभिनि जो तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल कोतवानीस किचन सिंधीअ में। त अॼु असां ठाहींदासीं ॾाढी टेस्टी ऐं डिलीशियस सी रेसिपी। मगर रेसिपी स्टार्ट करण खां पहले जे अगर तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कोन कयो अथव त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं वीडियो खे तव्हांजे फ्रेंड्स ऐं फैमिली ऐं सभी रिश्तेदारनि सां गॾु शेयर कजो। त अचो त टेस्टी टेस्टी सी रेसिपी स्टार्ट था कयूं। त अॼु असां हिते ठाहींदासीं असांजा सिंधी भुॻल चांवर, जेके असां सिंधी पुलाव बि चवंदा आहियूं। तमामु ई टेस्टी ऐं डिलीशियस ठहंदो आहे असांजो सिंधी पुलाव। त अचो त सिंधी पुलाव जी रेसिपी स्टार्ट था कयूं। त सभिनि खां पहले मां हिते 1.5 केवी तेल खयो आहे ऐं जीअं ई तेल तेज़ गरम थींदो मां हिन में विझंदमि कुझु खड़ा मसाला। त मां हिते 3 नंढा फोटा खया आहिनि, हिकु वॾो फोटो खयो आहे, 3-4 लौंग खई आहे, 1 चमचो जीरो, 2 तेज पत्ता ऐं 2 नंढा टुकड़ा दालचीनी जा खया आहिनि। हाणे हे खड़ा मसाला विझण खां पोइ जीअं ई खड़ा मसाला थोरा सा तड़कंदा मां हिन में 4-5 बसर विधा आहिनि, जेके मां स्लाइस वाइस कटे करे रखिया। ऐं हाणे हिन बसरनि खे सुठे सां तव्हांखे भुनणो अथव जेसि ताईं बसरनि जो कलर सुठो सुनहरो नथो थी वञे। ऐं हिन स्टेज ते तव्हां गैस जो फ्लेम रखो फुल ते ऐं लगातार बसरनि खे सुठे सां घुमाईंदे हुए भुनी वठो। बसरनि खे जितो सुठे सां असां भुनंदासीं उन सां ई जेको आहे न पुलाव में सुठो कलर ईंदो आहे। पर ध्यानु रखिजो बसर जेके आहिनि न तरो न चिपके, जीअं सड़नि न, त सुठे सां हिनखे घुमाईंदे हुए तव्हां भुनी वठो। त ॾिसो बसरनि जो कलर जेको न सुठो गुलाबी थी चुको आहे। ऐं हाणे हिन स्टेज में मां हिन में विझंदमि 1 चमचो अदरक ऐं थूम जो पेस्ट। अदरक ऐं थूम जो पेस्ट तव्हां ज़रूरु विझो, उन सां पुलाव में ॾाढो ई सुठो सवादु ईंदो आहे। ऐं अदरक लहसुन जे पेस्ट खे बि असां जेको आहे न थोरो सो भुनी वठंदासीं ताकी थूम जो अदरक ऐं कचोपन जेको आहे न उहो हली वञे। त हाणे हिनखे थोरी देरि असां भुनी करे ॾिसो हाणे हिन स्टेज में जेको आहे न बसर जो कलर काफ़ी हद ताईं चेंज थी चुको आहे। त बसि इन स्टेज में तव्हांखे हिन में चांवर विझणा आहिनि। चांवर मां अधु कलाकु पहले ई धोए करे पिसाए करे रखिया। त मां हिते 1 कोप चांवर जो इस्तेमालु थी कयां। त चांवर जेके न मां ऑलरेडी हिते भिगाए रखिया। त पिसियल चांवर असां हिन में विधासीं। ऐं हाणे मां हिन में विझंदमि लूणु स्वाद अनुसार ऐं अधु चमचो खनि ॻाढ़ा मिर्च बि तव्हां पंहिंजे हिसाब सां थोरा घणा घटि वधि करे था सघो। ऐं हाणे हिन चांवरनि खे जेको आहे न असां सुठे सां 2-3 मिंट थोरो सो भुनंदासीं। चांवरनि खे सुठे सां जॾहिं असां भुनी करे पुलाव ठाहींदा आहियूं न त उहो पुलाव ॾाढो ई सुठो स्वादिष्ट ऐं खिलियो खिलियो ठहंदो आहे। साइड बाय साइड मां पाणी बि गरम करण लाइ रखियो आहे। ऐं पुलाव में जेको आहे न तव्हां जॾहिं बि ठाहो न त कोशिशि करे गरम पाणी विझो। गरम पाणी पुलाव में विझण सां 2 फ़ाइदा थींदा आहिनि। हिकु त कुकिंग प्रोसेस जेका हूंदी आहे न उहो फास्ट थी वेंदी आहे, छो जो त चांवर बि गरम पाणी बि गरम, त जल्दी पुलाव ठही वेंदो। त मां हिते 2 कोप गरम पाणी विधो, 1 कोप मां चांवर खया तंहिं ते मां 2 कोप पाणी विधो आहे। ऐं ॿियो फ़ाइदो गरम पाणीअ जो इहो थींदो आहे न कि चांवर सुठा चुड़िया चुड़िया ऐं नरम बीहंदा आहिनि। त हाणे हिन में मां पाणी विधमि। ऐं हाणे तव्हांखे जेको आहे न 2 शयुनि जो ध्यानु रखिणो अथव। हिकु त तव्हांखे हिनखे ढकिणो न अथव ऐं ॿियो तव्हांखे हिनखे फुल ते सिझाइणो अथव। हाणे हिते अधु चमचो मां गरम मसालो विधमि। ढकण सां छा थींदो आहे न पुलाव थोरो नरम थी वेंदो आहे। त मां हिते हाणे सावा धाणा विधा। धाणा बि तव्हां हिन ई स्टेज में विझी छॾो, छो जो त जीअं टक ईंदो आहे न पुलाव में त धाणनि जो सुठो हुन में फ्लेवर अची वेंदो आहे। त फुल फ्लेम ते ओपन पैन में तव्हां हिनखे जेको आहे न तेसि ताईं टका जेसि ताईं पूरो पाणी सुकी नथो वञे ॾियो। त ॾिसो चांवरनि जो पूरो पाणी सुकी वियो आहे। ऐं हिन स्टेज ते तव्हां गैस जो फ्लेम करे छॾियो सिम ते ऐं ढके करे हिनखे 2-3 मिंट सिझाए वठो। त 2-3 मिंटनि खां पोइ मां चेक थी कयां त मूंखे चांवर जेके न हल्का कचा था लॻनि हिन स्टेज ते। त मां हिनखे थोरो सो घुमाए करे मथां शिरो हल्के हथनि सां ई घुमाइजो, तव्हां ज़्यादा ज़ोर सां न, त दाणा जेके आहिनि न चांवरनि जा उहे थोरा बुरी पवंदा आहिनि। त बिल्कुलु हल्के हथनि सां हिनखे हल्को सो घुमाए मां वरी से हिनखे जेको आहे न ढके करे 2-3 मिंट सिझाईंदमि ताकी चांवर जेके आहिनि न सुठा नरम थी वञनि। त 2-3 मिंटनि खां पोइ मां चेक कयो त ॾिसो पुलाव जेको न असांजो
तयारु थी चुको आहे। ॾाढी प्यारी ख़ुशबू थी अचे पुलाव में। ऐं हिन स्टेज ते मां चांवरनि जा 2-3 दाणा चेक कया त चांवर जेके आहिनि न सुठे सां सिजी विया आहिनि, मस्तु नरम थी विया आहिनि। त अचो त सर्व था कयूं असांजा सिंधी भुॻल चांवर, सिंधी पुलाव जेके तमामु टेस्टी ऐं डिलीशियस ठहंदो आहे। त फ्रेंड्स, कीअं लॻियो तव्हांखे मुंहिंजी अॼु जी इहा रेसिपी? ॿुधाइजो। ऐं जे अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक ज़रूरु कजो ऐं पंहिंजे फ्रेंड्स एंड फैमिली सां गॾु शेयर कजो। जल्दी मिलूं था हिकु नए वीडियो में हिकु नई रेसिपी सां। तेसिताईं जय सच्चिदानंद, जय झूलेलाल।